नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मिठी में क़ौमी असेंबली जे तक इन 221 ते नंढी चूंड में गैर हतमी गैर सरकारी पोलिंग स्टेशन जा नताइज अचण जो सिलसिलो शुरू है। मिठी में 220 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी गैर सरकारी नताइज अची विया आहिनि। पीपी जे उम्मीदवार पीर अमीर अली शाह 82,551 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पीटीआई जे उम्मीदवार निज़ामुद्दीन राइमो खे 35,000 वोट मिलिया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त मिठी में क़ौमी असेंबली जे तक इन 221 ते नंढी चूंड में गैर हतमी गैर सरकारी पोलिंग स्टेशन जा नताइज अचण जो सिलसिलो शुरू है। मिठी में 220 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी गैर सरकारी नताइज अची विया आहिनि। पीपी जे उम्मीदवार पीर अमीर अली शाह 82,551 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पीटीआई जे उम्मीदवार निज़ामुद्दीन राइमो खे 35,000 वोट मिलिया आहिनि।